जय झूलेलाल। नमस्ते। एमडीएस यूनिवर्सिटी ऐं कोटा यूनिवर्सिटी में बीए जे फर्स्ट सेमेस्टर में किताबु आहे ममता जो मौत, जेको कहाणियुनि जो मजमूओ आहे, जिन जा लेखक आहिनि लक्ष्मण बंबाणी साहब ऐं उन्हनि खे देवनागरी में उल्टो कयो आहे डॉक्टर कमला गोकलाणी, ऐं जंहिंखे छपाए पधिरो कयो आहे उहा आहे सुहिणी पब्लिकेशन जयपुर, जिन जूं 2 कहाणियूं पढ़ी चुका आहियूं। हाणे हुनजी चौथी कहाणी पढ़ूं था। चौथी कहाणी जो शीर्षक आहे हुन जे मरण खां पोइ। हुन खे आहिस्ते आहिस्ते होश अची रहियो हो, पर हू अखियूं न पियो खोले सघियो। हुन खे लॻी रहियो हो त हुन जो शरीर जो हिकु पासो ख़तमु थी चुको हो ऐं उन हिसे में का बि चुरपुर कोन आहे। शरीर जे बाक़ी बचियल हिसे में बि जिते किथे बेहद सूर थी रहियो हुअसि। हुन इहो बि महसूस कयो त हू ॼण किथे थधी ऊंदाही गुफ़ा में क़ैद आहे ऐं चौतरफ़ा किंजण कुरण जा अजीब आवाज़ अची रहिया आहिनि। हू महसूस करे पियो कि हू किथे थधी जॻह ते आहे ऐं हुनखे ईअं पियो लॻे का थधी ऊंदाही गुफ़ा आहे। हुन जे शरीर में हर कंहिं जॻह ते ॾाढा सूर आहिनि ऐं जंहिं जॻह ते हू आहे उते बि चौतरफ़ चिल्लाइण जूं, शरीर में पीड़ा जूं आवाज़ूं पियूं आयूं। जॾहिं दवाउनि जी बांस हुन जे नक में वेई त हुन हिमत करे पंहिंजी हिकु अखि खोली। पहिरीं त हुन खे कुझु बि नज़र कोन आयो। पोइ हिन ॾिठो त हिकु वॾे हॉल में हिकु अछे बिस्तरे ते लेटियो पियो आहियां ऐं हुन जे चौधारी हेठि पट में ऐं मथे लोह जे पलंगनि ते वॾी तादाद में मर्द ऐं ज़ालूं, पोड़ा, जवान ऐं ॿार सुम्हिया पिया आहिनि। चइनी पासे रड़ो रड़ लॻी पई आहे, यानी चारों तरफ़ चिल्ला चिली जी आवाज़ आहे। विच विच में डॉक्टर ऐं नर्सूं अची वञ करे रहियूं आहिनि। हिकु अजीब क़िस्म जी दहशत जो माहौल आहे। लॻे पियो त हू लड़ाईअ जे हिकु अहिड़े मैदान में घिरियो पियो आहे जिते चौधारी या त ज़ख़्मियल ऐं फटियल लेठड़ियूं पिया पाइनि या मुर्दा पिया आहिनि। हुनखे लॻे पियो कि कंहिं लड़ाई जे अहिड़े मैदान में आहे जिते हर जॻह हर को माण्हू ज़ख़्मी लॻो पियो आहे। उन्हनि जो शरीर मां खून पियो निकिरे या त ईअं पियो लॻे कि मुर्दनि जे विच में पियो आहे। ऐं हुनखे यादि आयो त बराबरि हू हिकु लड़ाईअ में फिटजी हिते आयो आहे। हिन अस्पताल में हू कीअं पहुतो, उन्हीअ जी हिन खे का बि ॼाण कोन्हे। हू त पंहिंजे घरां सही संभरी हिकु दोस्त जे घर वञी रहियो हो त रस्ते ते हिकु सिपाहीअ हुन खे रोकियो त अॻियां वञण जी मना आहे, छाकाणि त उन बाज़ार में अॻियां को जलूस अची रहियो हो। हू मोटी वापसि पंहिंजे घर आयो। संदसि घर मुख्य बाज़ार में हो, जंहिं करे थोरी देरि बैदि जुलूस में लॻंदड़ नारा बख़ूबी ॿुधण में अची रहिया हुआ। जुलूस शायदि हेॾां ई अची रहियो हो। कुझु टाइम खां पोइ हिनखे यादि थो अचे त हू त घरां सही सलामत निकितो पंहिंजे दोस्त जे घर वञण जे लाइ, पर रस्ते ते हुनखे कंहिं सिपाही रोकियो कि अॻियां न वञ, छाकाणि त हीउ रस्तो जलूस लाइ मुक़ररु कयल आहे ऐं अॻियां बंदि आहे। इहो सोचे करे हू पंहिंजे घर जी तरफ़ रवानो थो थिए। जीअं जीअं जलूस वेझो अची रहियो हो तीअं तीअं जय जयकारा ऐं नारा वधीक तेज़ ऐं साफ़ आवाज़ में अचण लॻा। हीअ नारा त ॼण हुन जे ख़िलाफ़ ई आहिनि, पर हिन त कुझु कयो बि कोन्हे। पोइ ही जलूस वारा हिन जे ख़िलाफ़ नारेबाज़ी छो करे रहिया आहिनि। पहिरीं त हिन जे बदन में लर्ज़िश थियण लॻी ऐं पोइ संदसि खून गरम थियण लॻो। खून जी इहा गर्मी हुन जे दिमाग़ ते पहुती ऐं हुनखे लॻो त संदसि दिमाग़ जूं नसूं फटी पवंदियूं।
जुलूस जो हर नारो मुतड़के जे धक वांगुरु संदसि दिमाग़ ते लॻी रहियो हो। किन खिन बैदि हुन खे लॻो त उहे नारा हिक तरफ़ा न आहिनि। हाणे उन्हनि जे जवाब में ॿिया बि नारा लॻी रहिया आहिनि ऐं जल्द ई जेकॾहिं इहो कन फाड़ींदड़ शोर न रोकियो वियो त हू पाण खे रोके न सघंदो ऐं कुझु न कुझु करे वेहंदो। हू नारनि जी आवाज़ ॿुधे थो त हुनखे लॻे थो कि ही नारा त मुंहिंजे ख़िलाफ़ु लॻी रहिया आहिनि, पर हुन सोचियो कि मां त अहिड़ो कुझु कयो कोन्हे जो ही नारा मुंहिंजे ख़िलाफ़ु लॻी पिया आहिनि। हू सोचे पियो त एतिरी देरि में हुनखे ॿिए तरफ़ां बि त नारा लॻनि। हुनजे कंहिं विरोध में के हुआ त हुन जेके पक्ष वारा हुआ उनजे पक्ष में पिया नारा लॻनि। त उहो सोचे पियो कि जब तक ही कुझु बंदि न थिया त उनजे मथे में नारा ॿुधी हुनखे ॾाढी हिक तरह जी अंदरां घबराहट, मथे में सूर थियणु लॻसि। हींअर ॿिन्ही पासनि जा नारा बुलंदीअ ते हुआ। हुन ॿिन्ही हथनि सां पंहिंजा कन बंदि कया, पर त बि उहे नारा बंदूक जी गोलीअ वांगुरु संदसि कननि में ठा ठा करे रहिया हुआ। हू फतकणु लॻो। एतिरे में रड़ मची वई। चीक पुकार, गार गंद, बाकार, हाहाकार, बचायो बचायो, मरी वियसि। अनेक क़िस्मनि जा आवाज़ हुन जे दिमाग़ में घुसी विया ऐं हू पाण तां ज़ाब्तो विञाए वेठो। घर जे कंहिं कुंडल में पियल लठ खणी हू ॿाहिरि निकितो। संदसि ज़ाल ऐं ॿार मना कंदा रहिया, पर हुन जे मथां त को जुनून सवार थी चुको हो। बिना अॻुपुठि सोचे हू बेकाबू थियल भीड़ में शामिल थी वियो ऐं जेको बि साम्हूं थे आयसि उनखे लठ वहाईंदो थिए वियो। हिकु अजीब पागलपणो हुन जे मथां हावी थी वियो। लठ जे हर हिकु वार सां हुनखे सुकून मिली रहियो हो। संदसि लठ कंहिंखे लॻी रही हुई, पंहिंजो या पराओ, उनजो हुनखे बिल्कुलु ध्यानु कोन हो। मोट में हुनखे बि कुझु धक लॻा, पर हुन उन्हनि जी बिल्कुलु परवाह कान कई। ही एतिरो ॿुधी करे ॾाढो फ्रस्ट्रेट थी वियो, परेशान थी वियो। उनजे ज़ाल ऐं ॿार जे मना करण जे बावजूद बि लठ खणी करे ॿाहिरि निकिरी थो वञे ऐं उन्हनि सां लड़ाई करण थो लॻे। ओचितो हुनखे लॻो त गरम गरम बाहि जो हिकु गोलो हुन जे बदन में गिड़ी वियो हो। हुन जे अखियुनि अॻियां अंधेरो छाइजणु लॻो। तेज़ीअ सां हलंदड़ संदसि हथ ॾकण लॻा ऐं खेसि महसूसु थियो त हू कंहिं ऊन्हीअ खड़ में किरी रहियो आहे। हुन पाण खे बचाइण जी घणेई कोशिश कई, पर हुन जे बदन मां ताक़त निकिरी वई हुई ऐं हू फाह थी करे किरी पियो। लड़ंदे लड़ंदे हुन महसूसु कयो त हुन जे शरीर में कुझु गरम गरम बाहि जो हिकु गोलो हुन जे बदन में गिरी वियो ऐं हुन जे अखियुनि जे अॻियां अंधेरो छाइजणु लॻो ऐं हू पंहिंजो पाण खे बचाइण जी कोशिशि पियो कई, पर लड़ंदे लड़ंदे हुन जी शक्ति त हूअं ई क्षीण थी चुकी हुई ऐं हू बेहोश थी करे किरी थो पए। डॉक्टर साहिबु, ही त वरी बेहोश थी वियो। हॉस्पिटल में इहो डॉक्टर ॾिसे, हू उथे थो ऐं वरी बेहोश थो थी वञे। उनखे यादि थो अचे कि मां अहिड़े माहौल में हिते आयो आहियां। नेम सां बेहोशीअ जी हालति में हुन नर्स जा इहे लफ़्ज़ ॿुधा ऐं पोइ बेहोशीअ जी हालति में खोइजी वियो। अस्पताल में संदसि हालति अजीब हुई। कंहिं महिल हू होश में ईंदो हो ऐं कंहिं महिल बेहोश थी वेंदो हो। बेहोशीअ में बि हू महसूसु कंदो हो त आसपास जा सभु नज़ारा ॾिसी रहियो आहे, पर कुझु बि करण खां लाचार आहे। हुन ॾिठो त हिकु शानदार विजय जुलूस संदसि घर जे साम्हूं लंघे रहियो आहे। अबूअ में शामिल थियल माण्हू, यानी जुलूस में शामिल थियल माण्हू, ख़ुशी ऐं जोश विचां नारा हणी रहिया आहिनि। हिक ॿिए खे गुलाल हणी वाकुर पाए रहिया आहिनि। ओचितो गुलाल जो रंग ॻाढ़ो थी वञे थो। चइनी तरफ़ रत रेला करे वहण लॻनि था। जिन हिक ॿिए खे वाकुर पे पाता, उहे हाणे हिक ॿिए खे तलवारुनि ऐं खंजर हणी रहिया आहिनि। चौ तरफ़ धुओं आहे, बाहि जा उल्हा आहिनि। ॾिसंदे ॾिसंदे आलीशान इमारतूं अची पट पयूं आहिनि। हू वाइड़ो थी वियो त हीउ सभु छा थी रहियो आहे। ओचितो हिकु बाहि जो गोलो संदसि घर जे अंगण में अची किरे थो।
सभई माण्हू दर भॼी अंदरि गिड़नि था। हू सभु वैशी आहिनि। संदसि हथनि में लाठियूं ऐं तलवारूं आहिनि। हू टहक ॾियनि था, नचनि टुपनि था ऐं संदसि घर जो हिकु हिकु सामान खणी बाहि में सुआह कनि था। संदसि ज़ाल रोई हथ जोड़े थी, बार बार ॿार ॿीकारनि था, पर हिननि ज़ालिमनि खे को बि असरु कोन थो पवे। संदसि सॼी उमिरि जी कमाईअ मां वरितल सामान जली ख़ाक थी वञे। हू ज़ोर ज़ोर सां रड़ियूं करण थो चाहे, अबूअ खे रोकण थो चाहे, जेका भीड़ हुई उनखे रोकण थो चाहे, पर लॻे थो त हू बेबस आहे। संदसि वात मां आवाज़ कोन थो निकिरे, संदसि हथ पेर कोन था हलनि ऐं हू लाचार थी पंहिंजनि अखियुनि सां पंहिंजो घरु बर्बादु थींदो ॾिसे थो। हू अस्पताल में त आहे, पर अस्पताल में जीअं जीअं हुनखे होश अचे थो, हुनखे पंहिंजो गुज़िरियल जेको समय हुअसि हींअर पुठियां जेको हुन सां थियो हो, उनखे सॼियूं परिस्थितियूं यादि अचनि थियूं कि कीअं हुन जुलूस में माण्हू पहिरीं त ख़ुशि हुआ, आपस में ख़ुशी ख़ुशी हिक ॿिए खे रंग पिया हणनि, रंग कॾहिं तलवारुनि में बदिलजी विया, कॾहिं खूना खून हिक ॿिए खे करणु लॻा। उन्हनि खे होश ई कोन्हे। उनखे यादि थो अचेसि थी कि कुझु माण्हू, हेॾो माण्हुनि जो रेलो मुंहिंजे घर में बि गिड़ियो हो, जंहिं मुंहिंजे सॼे घर खे सत्यानाश कई। मुंहिंजी सॼी हेॾी कमायल, हेॾो महिनत सां ठाहियल घरु हुननि मुंहिंजो बर्बादु कयो। ओचितो हुनखे सभु यादि अचे थो अस्पताल में। ओचितो हिकु वैशी ज़ोरदार टहक ॾेई हुनजी मासूम धीअ ॾांहुं वधे थो। छोकिरी डप विचां पिपर जा पन वांगुरु ॾकी रही आहे। जोणसि बचाव लाइ अचे थी त वैशी हुनखे धिको ॾेई छोकिरीअ खे पकड़े थो। वीचारी न्याणी ज़ोर ज़ोर सां रोए थी, पर कंहिं ते को असरु कोन थो थिए। हू पाण रलियूं करे वैशीअ खे रोकण थे चाहियो, पर हिन जे गले मां आवाज़ ई कोन थो निकिरे। हू डुक पाए वैशीअ सां विढ़ण थो चाहे, पर संदसि हिकु क़दम बि अॻिते नथो वधे सघे। बेबसीअ सबबि संदसि अखियुनि में ॻोढ़ा तरी अचनि था। संदसि अखियुनि साम्हूं ई संदसि अभम न्याणीअ खे अबूअ जा माण्हू गीले ॿाहिरि था वठी वञनि, पर कुझु करे नथो सघे। ही यादि पियो अचेसि कि कीअं हू सभु वैशी दरिंदा मुंहिंजे घर में घुसिया हुआ, मुंहिंजी हेतिरी नंढी न्याणीअ खे खणी करे ॿाहिरि विया हली। हू चाहे करे बि कुझु करे नथो सघे। हुनखे पंहिंजो पाण ते ॾाढो हू पियो आयसि। संदसि घरु लुटिजी वियो, संदसि कुटुंब बर्बादु थी वियो, पर हिकु भित जियां मम कुझु ॾिसंदे बि कुझु न करे सघियो। हू चए थो कि मां त हिकु भित जीअं हिकु भित केवल हिकु स्थिर हूंदी आहे, हिकु जॻह ते बीठी हूंदी आहे, कुझु न करे सघंदी आहे। चए थो मुंहिंजो हाल बि उन वक़्तु अहिड़ो ई हो। सॼे शहर में कर्फ्यू लॻी वियो, बाज़ारूं ऐं रस्ता सुनसान थी विया, माण्हू पंहिंजनि घरनि में क़ैद थी विया। बर्बाद ऐं लुटियल कुटुंबनि खे मिलिट्रीअ जे राहत कैंपुनि में मोकिलियो वियो। हू ॾिसी रहियो हो त पंहिंजे घर में राणियुनि वांगुरु रहंदड़ संदसि पत्नी कैंप में हिकु फ़क़ीराणी वांगुरु वेठी हुई। न खाधे जो पतो हो, न कपिड़े। हुन इहो बि ॾिठईं कि हुनजी ज़ाल जेका घर में राणियुनि वांगुरु रहंदी हुई, उनजी हालति हींअर फ़क़ीराणी जहिड़ी थी वई आहे। कैंप जी ज़िंदगीअ में न खाधे जो पतो, न कपिड़े लटे जो ठिकाणो। हा, बाक़ी ईअं ज़रूरु हो जो रोज़ कई क़िस्मनि जा नेता, समाज सेवक ऐं अमलदार कैंपुनि में ईंदा हुआ, मदद जो अंजाम कंदा हुआ ऐं जीपुनि ऐं कारुनि में मिटी उॾाईंदा वापसि वरंदा हुआ। हुन इहो बि ॾिठो त संदसि ज़ाल हर अमलदार जे साम्हूं पिए ॿाॾायो त संदसि जवान धीअ लापता थी वेई आहे, उनजो को पतो कोन्हे, उनजो पतो कयो। पर उन ॻाल्हि ते कंहिं बि ध्यानु न ॾिनो। हुन इहो बि ॾिठो त बुख में पाहु थींदड़ संदसि पत्नी ऐं ॿारनि खे कंहिं महिल रोटीअ टुकुर मिलंदो हो त कंहिं महिल उहो बि कोन मिलंदो हो। इहा सभु कुझु ॾिसी हुनखे बेहदि गुस्सो ईंदो हो ऐं हू चाहींदो हो
त रड़ियूं करे राहत कैंप जे निकमे बंदोबस्त जे ख़िलाफ़ आवाज़ उथारे, पर संदसि बुलंद आवाज़ खे अलाए छा थी वियो हो जो कंहिंखे ॿुधण में ई कान ईंदो हो। ही कैंप जी व्यवस्था जे बारे में ॾिसे पियो कि समाज सेवक नेता इहे सभु ईंदा त हुआ, पर कंहिं कम जा न, केवल पंहिंजे स्वार्थ जे ख़ातिर, पंहिंजा फ़ोटू खिचाइण जे ख़ातिर ईंदा हुआ ऐं मिटी उॾाए करे वेंदा हली हुआ। हुन जी ज़ाल हर कंहिं अमलदार जे अॻियां पंहिंजी धीअ जे गुम थियण जो रुअणो रोईंदी हुई, पर उन जी समस्या जो उन्हनि जी दिलि ते को बि असरु कोन थींदो हो। हिन ॾींहुं हिन उहो ॾिठो त हिकु अमलदार खे फार्म खणी करे संदसि ज़ाल वटि आयो ऐं हकल करे पुछाईं, माई तुंहिंजो मुड़ुसु बि दंगनि में मारिजी वियो छा? कमाल आहे, सॼे शहर खे ख़बर आहे त दंगनि में मरंदड़ हू पहिरियों शख़्स हो जंहिंजो फ़ोटू हर अख़बार में छपियो हो, ऐं ही अमलदार थो पुछे त छा हू दंगनि में मुओ आहे, कहिड़ी न अंधेर गर्दी आहे। हू इहो बि ॾिसी रहियो आहे त जेके ऑफिसर्स आहिनि लालची, जेके माण्हुनि जे मरण मां बि, जेके इन्हनि जो त बसि हले त माण्हुनि जे कफ़न मां बि पंहिंजी कमीशन खाई छॾनि, अहिड़ी स्थिति। संदसि ज़ाल वराणियो, हा साईं, मुंहिंजो मर्द बि हिननि दंगनि में पुलिस जी गोलीअ सां मुओ ऐं दंगनि असांजे सॼो घरु साड़े छॾियो, ऐं मुंहिंजी धीअ बि। हू ओछकारू ॾेई रुअण लॻी। हू पंहिंजी धीअ जी ॻाल्हि हुनखे ॿुधाईंदे ॿुधाईंदे रुअण वेही रही। बसि कर हाणे, बसि कर। अमलदार संदसि ज़ाल खे छिंबियो। हिननि दंगनि में मरंदड़नि लाइ असांजी सॻोरी सरकार 1 लख रुपया माली मदद ॾियण जो ऐलान कयो आहे। सॻोरी सरकार, सॻोरी मानी आदरणीय या दयालू सरकार। मां उन सिलसिले में आयो आहियां। उहो रोअण वेही रही, चयसि चुप कर, हाणे बसि कर, जो पंहिंजो दुखड़ो न रो। असांजी जेका आदरणीय या दयालू सरकार आहे, उन जेके दंगे में मुआ आहिनि, उन्हनि खे 1 लख रुपयो मदद ॾियण जी ऐलान कयो आहे। मां उन सिलसिले में हिते आयो आहियां फॉर्म भरण। बाक़ी तुंहिंजो घरु सड़ियो या तुंहिंजी धीअ भॼाई वई, उन सां मुंहिंजो कोई वास्तो कोन्हे। केतिरा न निर्दयी आहिनि जो हुननि खे केवल पंहिंजे स्वार्थ सां मतिलबु आहे। उन्हनि खे कोई मतिलबु कोन्हे कि साम्हूं वारे जे दिलि ते छा बीतजी, छा न थियो। बसि पंहिंजी ड्यूटी करणी आहे, पंहिंजी लालच खे पूरो करण जे लाइ कमु करणा आहिनि। उन में मुंहिंजो कोई वास्तो कोन्हे। पोइ आवाज़ खे जको करे हेॾां होॾां निहारींदे हुन राज़दारीअ सां चयो, ॿुध माई, हिननि लख रुपयनि मां 20,000 मूंखे ॾियण जो वाइदो करी त कमु तुरंत कराए ॾियईं। चयसि कि सरकार लख रुपया ॾींदी, अगरि हुन लख रुपये मां 20,000 अगरि तूं मूंखे ॾींदीअ त मां तुंहिंजो कमु ॾाढो जल्दी कराए ॾेई छॾींदोमांइ। इहो सभु ॿुधी हिन मुठियूं बि काढ़ियूं। कावड़ सबबु संदसि वात मां गज वहण लॻी, पर अफ़सोस त इहो हो जो सभु कुझु ॾिसी पिए सघियो, ॿुधी पिए सघियो, पर मोल हुड़ण सबबु कुझु न पिए करे सघियो। हिन इहो महसूसु कयो कि भई हुनखे सभिनी खे पतो कि दंगनि में जीअं हू मरी वियो आहे, लेकिन हू सभु ॾिसे पियो, महसूसु पियो करे, पर कुझु चई नथो सघे। हुनखे पाण ते गुस्सो पिए आयो त हुननि खे कहिड़ी खुटी खंयो हो जो जुनून में अची जुलूस वारे ॾींहुं घरां लठ खणी मारकुट में शामिल थी वियो। हुन सम्झियो हो त मरण बैदि सभु खेसि शहीद सम्झी संदसि इज़त कंदा, संदसि अनाथ परिवार जो परगोर रहंदा, पर हिते त किस्सो ई ॿियो हो। हू ईअं मोह ॼण को कुतो मोह हो। न न न, मां ईअं न मरंदसि, मां कुते जी मौत न मरंदसि। ओचितो हिन ज़ोर ज़ोर सां रड़ियूं करणु शुरू कयूं ऐं अस्पताल जी नर्स ऐं डॉक्टर भॼंदा हुन जे पलंग वटि आया ऐं खेसि संभालण लॻा। हुन आहिस्ते आहिस्ते अखियूं खोले ॾिठो त हू ज़ख़्मियल हालत में अस्पताल में हो। संदसि साम्हूं संदसि पत्नी, धीअ ऐं ॿार बीठा हुआ।
ऐं हुन खे होश में ईंदो ॾिसी मुश्की रहिया हुआ। डॉक्टर तमामु प्रेम सां चयो, तव्हां हाणे बिल्कुलु ठीकु आहियो, बिल्कुलु न घबरायो। लॻे पियो त तव्हां शायदि को ख़ौफ़नाक सुपिनो ॾिसी रहिया हुआ। हिन जे चपनि ते फिकी मुर्क हुई। हिते कहाणी जो समाप्त आहे। हिन पंहिंजे जॾहिं हू अस्पताल में हो त दंगनि जा सीन पे महसूसु कया ऐं हिन उहो पे ॾिठो कि छा थियो हो। ऐं हिन कहाणी में जेके दंगा थियनि था उन्हनि में इंसान ते छा बीतजे थी, जंहिंमें केवल साधारण इंसान ई खे परेशानी ईंदो आहे, जेको आम आदमी आहे उहे ई परेशान थींदा आहिनि। हिन इहो बि महसूसु कयो। उन खां सवाइ जेके वॾा रसूख़दार आहिनि उन्हनि जे मथां को बि कुझु कोन थींदो आहे। केवल मामूली इंसान ई मामूली आहिनि जेके वॾनि जे करे मरंदा आहिनि। हिन कहाणी मां त केवल इहो ई सम्झो। हाणे तव्हां छा था सम्झो उहो मूंखे अगरि कमेंट करे ॿुधाए सघो त तव्हांजी अति महिरबानी। जय झूलेलाल, नमस्ते।